दोस्तों ख़ुशि जो सलामत हुजो त अॼु जेको आहे सो जीअं त पहिरियों रोज़ो आहे ऐं असां मरियम जेको आहे मुंहिंजी नंढड़ी नियाणी आहे, असां वञूं था पिया सौदो वठण जे लाइ, है न। छा वठंदासीं? फ्रूट वठणु वञूं था। ऐं बाक़ी जेको आहे ॿियो कुझु सभु कुझु तयारु थी वियो हली अम्मी। ऐं असां वञूं था पिया हिन वक़्तु पहिरियों रोज़े जेको आहे उन में असां सोचूं था त फ्रूट थोरो घणो हुजे, ज़रूरी आहे, सम्झो। ऐं मरियम बि मूंसां गॾु अचे थी, हली अम्मी हली आहे। उहो खणी आहे, उहो पाणी वारो केन खणी आहे, पाणी वारो। त दोस्तो अॼु पहिरियों रोज़ो आहे, हिन में जेको आहे सो हा हीउ केन आहे, त असां पाणी बि वठी अचूं। ऐं पोइ वरी अॼु जीअं त पहिरें रोज़े में इहा हाली माण्हू खे ख़बर न पवंदी आहे त छा छा करिणो आहे, दिमाग़ बि कमु नथो करे हिन जे लाइ, छो त सॼो साल माण्हू खाए थो, त पहिरियों दफ़ो वात जॾहिं बंदि थिए त माण्हू खे पोइ ख़बर पइजी थी वञे। अबा ऐं हीउ कबूतर वेठो आहे, अची अलाए छा आहे कबूतर खे असांजी गाॾी जे मथां, हीअ था ॾिसो, ओही ओए ओए। त असां सभ खां पहिरियां त जेको आहे सो कपिड़ो लाहींदासीं गाॾी जो, त हुन खां पोइ वरी उॾरी वियो कबूतर वीचारो, उॾरी वियो। हलिया बि खणी आहे, ठीकु आहे। ओ असांजी मरियम बि सम्झो रोज़े सां आहे, है न दी? तूं रोज़ो रखियो आहे न, है न? पोइ हाणे खोलींदासीं रोज़ो। हा हा हा, सभु शरबत ठाहियोसीं, शरबत। उहो ॻाढ़ो हुजे साओ? बिस्मिल्लाह। हा उन साओ साओ उहो जेको आहे न पंहिंजो रूह अफ़ज़ा, जामी शीरी, इहो। त दोस्तो बसि तव्हां सां राब्तो जीअं हुजे पियो, त रमज़ान आहे, हिन में थी सघे ख़ाका बि अहिड़ा घटि वधि अचनि। ऐं हुन जे लाइ हिकिड़ी फिल्म ठाही आहे मां ईद जे लाइ, त उहा फिल्म इनशाला रिलीज़ कंदासीं तव्हांखे ईद ते इनशाला, उहा फिल्म बि ॾेखारबी ज़रूरु। ऐं हिन वक़्तु जेको आहे मां इहो चाहियां थो त तव्हां सां जेको आहे न हर रोज़ जी ॻाल्हि ॿोल हुजे, राब्तो हुजे तव्हां सां। घणी रश आहे, ॾिसो था न केॾियूं गाॾियूं वेठियूं रस्तनि में, हर जॻह ते माण्हुनि जी भीड़ लॻी पई आहे, हीअ रश लॻी पई आहे एॾी, तमामु घणी रश आहे। असां बि किथे गाॾी बीहारे पोइ वरी वापसि अचिणो पवंदो। दोस्त आहे फ्रूट वारो, वठंदा तक़रीबन हिन खां फ्रूट आहियूं, रश आहे ॾाढी, माण्हुनि जी वॾी भीड़ आहे। वाह, हीअ असांजो इलाइक़ो अॼु माशाअल्लाह हीअ ॾिसो आहे। बसि अञा चवनि था त माण्हुनि वटि पैसा न आहिनि, हीअ तव्हां ॾिसो था त केॾी रश लॻी पई आहे फ्रूटनि ते, लॻे थो असां फ्रूट न वठी सघंदासीं। माशाअल्लाह माशाअल्लाह, ॾिस केॾी रश आहे। हाणे हिन इलाइक़े में त असांखे गाॾी बीहारण जी जॻह बि कोन्हे का, हिकिड़ी जॻह आहे हिते फ्रूट वठण जी, ऐं असां बि कोशिशि कयूं था हिते लहूं ऐं फ्रूट वठूं। ऐं मरियम तूं बि लहंदे, हलंदे न? हा न, अकेली गाॾी में कीअं वेहंदे? ठीकु आहे, कोशिशि कयूं था लहूं। 830 रुपया साईं, हे फ्रूट वरितो आहे बाबा, 830 जो हे ॾिए थो। ख़ुशि हुजो, सलामत हुजो, माशाअल्लाह। रश घणी आहे मार्केट में, पैसो घणो आहे माण्हुनि वटि, वरी रड़ियूं कंदा। हिन जी गुरबत किथे आहे? तूं बि वठणु आयो मूंसां गॾु? मुहांगो त ॾाढो हुयो, 800 रुपये जो तक़रीबन। हाणे खणी हिनखे 2 ॾींहं हलाईंदासीं, ॿियो छा, महांगाई ॾाढी आहे, शुरू थी वई आहे महांगाई। हाणे उहे त जेके चकूं बि ॾाढा जेके सख़्तु हुया, खैरनि सां वरितासीं। असल में असांजा ॿार जेके आहिनि उहे फ्रूट चाट जेकी आहे उहा खाईंदा ज़रूरु आहिनि, हिन जे लाइ फ्रूट चाट तयारु कयूं था इनशाला। हिन में सभु शइ स्ट्रॉबेरी आहे, हिन में सभु शइ विझूं था। ऐं जीअं त गिदरो आहे, गिदरा वरी 2 क़िस्मनि जा गिदरा आहिनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तो हीउ गिदरो आहे सर्दी जे मुहांडे, पर हीउ गिदरो आहे, त हिन खे बि असां जेको आहे हिन में विझूं था फ्रूट चाट में। हीउ जेको तव्हां ॾिसो था, जो कलर बि ॾाढो भलो आहे। ऐं हीउ बि गिदरो आहे, हीउ गिदरो असां सिंध में ॾाढो थींदो आहे माशाअल्लाह, ऐं हीउ बि सिंध में थींदो आहे, पर हे ख़ासि करे सर्दी जे मुहांडे जेके आहिनि कोटिया में घणा थियनि था इहे। त हीअ चाट फ्रूट जेकी आहे न, फ्रूट चाट, त
पंहिंजे घर में जेकॾहिं ठाहिजे न त ॾाढो ज़बरदस्त कमु थी वेंदो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तो हीअ आहे क्रीम जेकी हिन फ्रूट में विझबी। मुंहिंजी ख़्याल अधु ई सही आहे हिन जे लाइ, अधु ई खोड़ आहे, अधु ई पवंदी आहे हिन में। हिनखे हाणे मिलाईंदासीं न, पोइ हिनखे वरी फ्रिज में रखिबो त हुन में थी वेंदी थधी, पोइ कंदी मज़ो। हिन में खंडु बि विझिबी आहे, खंडु बि मां विधी, 2 चमचा घटि में घटि हिन में एतिरे में विधा आहिनि। छो जो फ्रूट को खटो हूंदो आहे, को कीअं हूंदो आहे, को फिको बि हूंदो आहे। हाणे गिदिरो हुजे हिनखे रोज़े खां पोइ खुलण खां पोइ खाई ॾिसबो त मिठो आहे या फिको आहे, त हिन में खंडु हूंदी त पोइ सभिनी खे हिकु जहिड़ो करे छॾींदी आहे। त क्रीम हिन में सही थी वई आहे मिक्स। हिनखे हाणे असां रखंदासीं फ्रिज में। तक़रीबन तयारु थी वई आहे। पोइ आख़िरी महिल वरी थोरो घुमाए करे उहो ॾिबो। बाक़ी इहे तक़रीबन दोस्तो रोज़े जो बि तक़रीबन टाइम थी वियो आहे, 15 मिंट पिया आहिनि रोज़े में खुलण में। जेसि ताईं असां हिनखे फ्रिज में रखूं था हीअं भई हीअं निंड त दोस्तो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हाणे बाक़ाइदे रोज़े खुलण जो टाइम थी वियो आहे। असां हिनखे थोरो घुमाए वठूं। हीअ फ्रूट चाट थोरो असां टाइम खां पहिरियां कटे वेही रहियासीं त हिनजो रंग बि चेंज थी वियो आहे थोरो। त हिन जे लाइ ही पहिरें रोज़े में ईअं थींदो आहे, टाइम जी ख़बर न पवंदी आहे। त हाणे अची टाइम थियो आहे, इंशाअल्लाह ताला इफ़्तारी थिए थी रोज़े जी। ऐं हिन खे बि मरियम खे बि रोज़ो आहे न? हा, हिन जो रोज़ो आहे, चरकू रोज़ो आहे हिन जो। बाक़ी हिनखे सही रोज़ो आहे, अली शान खे, अली जान खे बि रोज़ो आहे, अलीना खे बि रोज़ो आहे, मूंखे बि रोज़ो आहे, सभिनी खे। मरियम खे बि रोज़ो आहे, मरियम खोलींदी, मरियम हिन सां खोलींदी आहे न। अरे छा अथई पापा? पापड़ पापड़ आहे, फ्रूट आहे थोरो घणो। ॿियो हिन में असां घणो वरी जेको आहे न मिक्स करे तक़रीबन खाईंदा आहियूं। ऐं हिकु ॿ पाड़े वारनि ॾे बि मोकिलियो आहे, उन्हनि बि असांखे मोकिलियो, असां बि उन्हनि ॾे मोकिलियोसीं, पर मोकिलणु घुरिजे। छोला बि आहिनि तयारु, सभु शइ तयारु आहे। बसि हाणे जेको आहे न, बसि रोज़े खुलण जो टाइम थियण वारो आहे। 2-3 मिंट आहिनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दुआ घुरो बाबा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहिरियों रोज़ो खैरनि सां खुली वियो। शुक्र अल्हम्दुलिल्लाह। मुंहिंजा दोस्तो, तव्हां सभिनी खे पहिरियों रोज़ो मुबारक हुजे ऐं पंहिंजे बचड़नि सां रोज़ो खोलियो। सुभाणे इंशाअल्लाह वरी तव्हां सां ॿिए व्लॉग सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।